दादू सूरजाबाद कॉलोनी रिवासी नौजवान आमिर सोलंकी मुबैना पंहिंजे वालिद जी नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ पंहिंजी अमड़ मसमात सुगरा नंढी भेण ऐं चाची हाकिम सोलंकीअ सां गॾु मीडिया अॻियां एहतजाज कंदे दाहियो त दादू शहर सूरजाबाद में हिकु प्लॉट आहे जंहिं जा 2 हिस्से वार हिकु मुंहिंजो चाचो हाकिम सोलंकी ऐं ॿियो मुंहिंजो वालिद कुर्बान अली सोलंकी आहिनि। पंहिंजे वालिद जे हिस्से मां मुंहिंजी अमड़ सुगरा ऐं मुंहिंजी नंढड़ी भेण रहंदा आहियूं। मुतासिर मसमात सुगरा चयो त कुर्बान सोलंकी मुंहिंजे निकाह में हुजण बावजूद बग़ैर निकाह जे हिकु तलाकशुदा औरत नाले वहीदा सोलंकी खे विहारण जो चाहे थी, जेका असां सां नाइंसाफ़ी आहे। चयो त मूंखे कुर्बान सोलंकी मां हिकु पुट ऐं न्याणी जी औलाद पिणु आहे। हुननि चयो त मुंहिंजो भाउ मुंहिंजे ख़िलाफ़ कूड़ियूं एनसीयू ऐं कूड़ा बयान पियो दाख़िल कराए। चयो त कुर्बान सोलंकी जे प्लॉट जे हिस्से में कुर्बान सोलंकी जो पुटु आमिर सोलंकी, ज़ाल सुगरा सोलंकी ऐं नंढड़ी न्याणी रहंदा आहिनि। मूं ते लॻायल इल्ज़ाम बेबुनियाद ऐं सरासर कूड़ा आहिनि। मुतासिर मुज़ाहिरीन IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू, सेशन जज दादू ऐं आला इख़्तियारनि खां नोटिस वठण ते इंसाफ़ जी घुर कई।